जय झूलेलाल। अॼु जी ख़ासि ख़बर बालाघाट मां, जंहिंजो विषय आहे अमर कन्हैया लाल मंगलानी जी चुनिया विया पूज्य सिंधी पंचायत बालाघाट जा अध्यक्ष। पूर्व नियोजित कार्यक्रम जे अनुसार ॾींहुं 3 मार्च 2020 अंगारे जो पूज्य सिंधी पंचायत बालाघाट जा चुनाव तय समय अनुसार सुबुह 8 वॻे खां 3 वॻे ताईं संपन्न थिया। 70 सालनि में पहिरीं दफ़ो जिले में थींदड़ पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष चुनाव में सामाजिक माण्हुनि बढ़ी चढ़ी करे हिस्सो वरितो, जंहिंमें वोट अध्यक्ष पद हेतु विधा विया। पहिरियों मतदान श्री संजय वाधवानी जी ऐं अंतिम मतदान जो प्रयोग श्री दिनेश केशवानी जी द्वारा कयो वियो। अंगारे जो ही शाम 4 वॻे निर्वाचित चुनाव अधिकारी श्री रमेश रंगलानी जी द्वारा पंहिंजी कमेटी ऐं ॿिन्हिनि प्रत्याशियुनि श्री अमर मंगलानी जी ऐं सुरेश रंगलानी जी समक्ष मतगणना प्रारंभ कई वई, जेका 4 चरणनि में कई वई। हिक ॿिए खे कांटे जी टक्कर में श्री अमर कन्हैया लाल मंगलानी जन पंहिंजे निकटतम प्रतिद्वंदी श्री सुरेश रंगलानी जीअ खे 12 मतनि सां पराजित करे जीत हासिल कई। हिन ई विच सिंधु संगम बालाघाट प्रतिनिधि विशाल नवानीअ सां थियल चर्चा में नवयुक्त अध्यक्ष चयो त जाते समाज में सदा हिक तरह रहण जी अपील कई। उन्हनि चयो त अॼु खां उन्हनि खे माना अमर निरंकारी नाले सां पहचानियो वियो वञे। नवनिर्वाचित अध्यक्ष खे जीत जूं वाधायूं, शुभकामनाऊं। श्री घनश्याम दास चावला, श्री अशोक बजाज, श्री परसराम छोटवानी, श्री भावनदास नवानी, श्री दयालदास सावलानी, श्री सुंदरदास पंजवानी, श्री प्रकाश खटवानी, श्री अमर खटवानी, विशाल नवानी, बाबू चावला, संजय लालवानी, सुमित मंगलानी, विशाल मंगलानी, अनिल जयरानी ऐं समाज जे हर आम ऐं ख़ासि माण्हुनि ॾिनियूं आहिनि। साॻी जानकारी सिंधु संगम संवाददाता विशाल नवानी बालाघाट मध्य प्रदेश मां ॾिनी वई। त ख़बर ते तव्हां बि पंहिंजी प्रतिक्रिया ॾियो। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे सिंधु संगम माचिस मीडिया परिवार जी तरफ़ां अमर कन्हैया लाल मंगलानी जन खे अध्यक्ष ठहण ते लख लख वाधायूं। जय झूलेलाल।